अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। पाण ख़बर शामिल कंदासीं कराची जे इलाइक़े अयूब ॻोठ खां लासी ॻोठ ताईं नई तामीर थींदड़ रोड जे मुआइने दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपी अॻवान लाला रहीम जो चवणु हो त पीपी अवामी पार्टी आहे। पीपी ताक़त जो सरचश्मो अवाम खे तस्लीम करे थो ऐं पीपी हमेशह पंहिंजे दौरे इक़्तिदार में लखें बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार फ़राहम कयो ऐं तरक़ियाती कमनि जा जार विछाया आहिनि। ऐं इन चयो त मूं UC4 जे अवाम सां वाइदो कयो हो त उन मुताबिक़ सेवरेज लाइन, पाणी जो लाइनूं लासी ॻोठ जे मेन बाज़ार में पेवर ब्लॉक सां गॾोगॾु अयूब ॻोठ खां लासी ॻोठ ताईं रोड जे तामीर जो कमु हली रहियो आहे। ऐं हिन चयो त सोराब ॻोठनि जे हर बस्तीअ में तरक़ियाती कम कराया आहिनि। ऐं हिन मौक़े ते चेयरमैन सुल्तान बुलैदी, रहीम सारियो, बिलाल अज़ीज़ लाॾहाणी, गुलनूर मलिक, इमाम अली रिंद, हबीब खासकेली ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।